कमाल खान अच्छा तो इतने बीरा कमाल खान जंगल जबल चमन था नादे अली अली मुश्किल रबन जी हल कर मुश्किले कुशा अली अली। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान जेड़े शैतान उठ सां गॾिजी हिकु अहिड़ी त चाल खेरी जंहिं चाल में वीचारो रबन फासिजी वियो। आसानीअ सां रबन खे मौत जे मुंहं में मोकिलण वारो ओठे जहिड़ो शैतान उठ जंहिं कमाल खान जो वाठो बणिजी, कमाल खान जो नौकर पठू बणिजी, कमाल खान जी चापुरुसी करण वारो उहो चिंचा खोर ओठे जहिड़ो शैतान उठ जंहिं रबन वीचारे जे भाउ मज़लूम राणे खे बेदर्दीअ सां मारे छॾियो। उन खां पोइ बि ओठे जहिड़े शैतान उठ जो हाव कोन थधो थियो। पोइ बि हुन जे अंदर में अलाए त कहिड़ी रबन जे घर सां दुश्मनी रहियल हुई, अलाए त कहिड़ी रबन ॾे पाव पलांद रहियल हुयो जो रबन वीचारे खे पुठीअ खां वार करे पंहिंजी बेगरताईअ जो सबूत ॾेई छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़ो शैतान उठ कुझु महीना कमाल खान जी क़ैद में हुयो, जिथे कमाल खान ऐं रईस गफ़ार खान ओठे जहिड़े शैतान उठ खे कुते जीअं चठ में खाइण ते मजबूर करे छॾियो हो। उन वक़्तु त ओठे जहिड़े शैतान उठ नेक बणिजी करे माण्हुनि में वॾो अमन पियो फैलाए त मां नेक बणिजी वियो आहियां, गुनाहनि जा कम छॾे ॾिना अथसि, पर ख़बर न हुई त हीअ गुनाहनि जा कम त पंहिंजी जाइ ते पर हाणे बेगरताई वारा लछण बि ज़ाहिर करे ॾिनसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठ जहिड़े शैतान उठ बेगरताई वारा लछण ज़ाहिर करे ॾिना। पहिरियां रबन जे भाउ राणे खे अकेलो ऐं हीणो करे बेदर्दीअ सां 8 ॼणनि घुटा ॾेई मारे छॾियो, जंहिंमें सभ खां वधीक हथु ओठे जहिड़े शैतान उठ जो रहियो। कमीने कमाल खान जी एतिरी त जूता पॉलिश में हुन महारत हासिल कई जो ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े शैतान उठ रबन जे घर सां वॾी दुश्मनी खणी छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर रबन ओठे जो छा बिगाड़ियो हुयो? ओठे जो कहिड़ो पाव पलांद रहियल हो रबन वीचारे ॾे? रबन खे ॼार में फासाए कमाल खान जी चाल जीअं ओठे जहिड़े शैतान उठ बि चाल खेॾी ऐं रबन खे उन चाल में फासाए छॾियो ऐं रबन जी पुठीअ ते वार करे ओठे जहिड़े शैतान उठ पंहिंजी बेगरताई वारो सबूत ऐं लछण ज़ाहिर करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रईस गफ़ार खान ऐं वारिस खान रबन जे घर जी हिफ़ाज़त करण में अहम किरदारु अदा कंदा या न? चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे बि रब रखंदो, इंशाअल्लाह रबन मौत जे मुंहं मां बची वेंदो। कमीने कमाल खान जूं गोलियूं हुजनि या ओठे जहिड़े शैतान उठ जा राकेट लॉन्चर जा तोहफ़, पर रबन जी हयाती जेकॾहिं बतल आहे त रबन बची वेंदो। रबन जॾहिं बची वियो त ओठे जहिड़े शैतान उठ खे नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में ईअं नचाईंदो जीअं कंहिं भोली खे नचाइबो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में असां त सम्झूं पिया सिर्फ़ु कमीनो कमाल खान ई शैतानीअ वारा किरदार करे पियो, पर कंहिंखे इहा ख़बर ई कान हुई त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु वॾो शैतान ओठे जहिड़ो उठ आहे जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॻोठ वारनि सां वॾियूं दुश्मनियूं खणी वरितियूं। आचर जो भाउ दिलावर मारे छॾियो ऐं उन खां पोइ ओठे जहिड़े शैतान उठ राणे खे बेदर्दीअ सां क़तल कयो ऐं रबन खे पुठीअ तां वार करे हुन बेगरताईअ वारा लछण ज़ाहिर करे छॾिया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान ओठे जहिड़े शैतान उठ खे ज़ंजीरूं पाराए क़ैद करे रखियो ऐं कुते जे चठ में खाइण ते मजबूर करे छॾियो। उहे ॾींहं शायदि ओठे जहिड़े शैतान उठ खां विसरी विया आहिनि, पर चवंदा आहिनि त असल से ख़ता नहीं होती, बेनसल से वफ़ा नहीं होती। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे बि शायदि अहिड़ो ई पंहिंजो किरदारु ज़ाहिर करे छॾियो। ओठे जहिड़े शैतान उठ कमीने कमाल खान जूं उहे सभई ॻाल्हियूं, उहे सभई ज़ुल्म विसारे छॾिया जेके कमाल खान क़ैद में ओठे जे मथां कया हुआ, जंहिं क़ैद में ओठे जो भाउ क़ुर्बान बि मारे वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा ओठे खे उहो सीन यादि नाहे जो कमीने कमाल खान ओठे जी भेण कुलसूम खे ब्लैकमेल करे
पंहिंजी शैतानी चाल में फासाए करे घरां भॼण ते मजबूर कयो। उन खां पोइ हुनखे एॾो टॉर्चर कयो जो हुन हालार जहिड़े मिसकीन माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हणी छॾिया ऐं वक़्तु अहिड़ो रहियो जो रईस गफ़ार ख़ान हालार सां ई कुलसूम जी शादी कराए छॾी। पर पोइ बि कमीनो कमाल ख़ान जो हाउ थधो कोन थियो। कमीने कमाल ख़ान पंहिंजी दुश्मनी निभाइण जी ख़ातिर ओठे जी भेण कुलसूम खे वरी टीहर इस्तेमालु कयो ऐं हालार खे ज़हर ॾेई माराइण में बि मेन किरदारु अदा कयो। उन खां पोइ बि कमाल ख़ान जो हाउ थधो कोन थियो। कुलसूम खे घरां भॼाइण में कमाल ख़ान जा वॾा हथ हुया। कमाल ख़ान कुलसूम खे भॼाए करे खैरू जे हथां कुलसूम खे माराइण जी शैतानी चाल बि खेॾी। पर अफ़सोस जो खैरू वीचारो इंसानियत जो हिकु नेक इंसानु ज़ाहिर थी पियो जंहिं कुलसूम खे पनाह ॾिनी पंहिंजे घर में ऐं उनखां पोइ कुलसूम सां शादी करे छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान ओठे सां वॾियूं दुश्मनियूं कयूं आहिनि, पर उनखां पोइ बि असल से ख़ता नहीं होती, कम नसल से वफ़ा नहीं होती। चवंदा आहिनि त कुते जो पुछ जेकॾहिं हुके जे नड़ में विधो वञे त 100 साल खां पोइ बि हू टेड़े जो टेड़ो हूंदो आहे। ओठे जहिड़ा किरदार जेकॾहिं उन्हनि जे मथां को वॾेरो एॾा वॾा ज़ुल्म करे कुते जे चठ में खाइण ते मजबूर करे, उनखां पोइ बि ओठे जहिड़ा शैतान उठ किरदार जेके आहिनि त पोइ बि उन्हनि माण्हुनि जे पुठियां हूंदा आहिनि। उन्हनि जे पुछ में हथु विझी करे जेॾां हू भॼंदा आहिनि हे बि उन्हनि जे कढ हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी चापलूसी ऐं सनी करण में तमामु वॾो अहम किरदारु अदा कंदा आहिनि। चवंदा जेकॾहिं उन्हनि खे हुकुम कंहिं हिकु शइ जो मिलंदो आहे त हू 2 शइ करे ॾेखारींदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि खे मारण जो हुकुम कमाल ख़ान त कोन ॾिनो, न ई वरी कमाल ख़ान राणे खे घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल करण जो ओठे खे हुकुम ॾिनो हो। पर ओठे जी अलाए त कहिड़ी दुश्मनी हुई इन ॿिन्ही भाइरनि सां जो ही ओठे जहिड़ो शैतान उठ पंहिंजी शैतानी चाल में अंदर में हिकु साड़ हसद रखी करे हिननि वीचारनि सां ज़ुल्म मथां ज़ुल्म कंदो आयो। ओठे जहिड़ो किरदारु कॾहिं वारिस ख़ान सां सचाई कोन कंदो। वारिस जेको हिन वक़्तु इंसानियत ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं करे पियो, ग़रीबनि जो हमदर्द ऐं ॻोठ में अमन जूं ॻाल्हियूं करे पियो, उन सां बि ओठे जहिड़ो शैतान उठ का चङाई कोन कंदो। हूअं त असां ज़हर ज़िंदगी ड्रामे में सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान ई चवंदा रहियासीं त कमाल ख़ान हीअं करे छॾियो, कमाल ख़ान हीअं करे छॾियो। पर हिननि पोयनि 20 किस्तुनि खां वठी जॾहिं खां राणे जो क़तल थियो आहे, दिलावर जो क़तल थियो आहे, उनखां पोइ मुसलसल ओठे जो किरदारु एतिरो कमीनो ज़ाहिर थी पियो आहे जो ओठे जे साम्हूं कमाल ख़ान हिकु नेक इंसानु ज़ाहिर पियो थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीने कैफ़ किरदारु पाण ॾे हिकु लक़ब ॾेई छॾियो त कमाल ख़ान कमीनो घटि आहे पर ओठे जहिड़ो शैतान उठ कमीननि जो सरदार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीननि जे सरदार वीचारे रबनि खे मौत जे मुंहं में मोकिले छॾियो। हाणे रबनि जे घर जो छा थींदो? रबनि जी मीरा जो छा थींदो? रबनि जे भेण पठाणी जेका कमाल ख़ान जी क़ैद में हुई आख़िर उन्ही जो छा थींदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर थींदो त थींदो छा? छा रबनि मौत जे मुंहं खां बची वेंदो या न? अव्हां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। इनशाअल्लाह रबनि कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ जी चाल में हलायल गोलियुनि जे अंबार मां इनशाअल्लाह ज़रूरु मौत जे मुंहं मां निकिरी ईंदो ऐं मोटी अची इन्हनि कमीननि खे नेस ताईं नाबूद करण में कामयाबु थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत थींदो, अमन ऐं अमान ईंदो तॾहिं जॾहिं ही 2 कैफ़ कमीननि जा सरदार मरी वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। जंगल जबल चमन था नादे अली अली, मुश्किल रबन जी हल कर मुश्किलें कुशा।
अली अली ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान जड़े शैतान उठ सां गॾिजी हिक अहिड़ी त चाल खेड़ी जंहिं चाल में वीचारो रबन फासिजी वियो। आसानीअ सां रबन खे मौत जे मुंहं में मोकिलण वारो ओठे जहिड़ो शैतान उठ जे कमाल खान जो वाठो बणिजी, कमाल खान जो नौकर पठू बणिजी, कमाल खान जी चापलूसी करण वारो उहो चिंचा खोर ओठे जहिड़ो शैतान उठ जे रबन वीचारे जे भाउ मज़लूम राणे खे बेदर्दीअ सां मारे छॾियो। उन खां पोइ बि ओठे जहिड़े शैतान उठ जो हाव कोन थधो थियो। पोइ बि उन जे अंदर में अलाए त कहिड़ी रबन जे घर सां दुश्मनी रहियल हुई, अलाए त कहिड़ी रबन ॾे पाव पलांद रहियल हुयो जो रबन वीचारे खे पुठीअ खां वार करे पंहिंजी बेगरताईअ जो सबूत ॾेई छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़ो शैतान उठ कुझु महीना कमाल खान जी कैद में हुयो, जिथे कमाल खान ऐं रईस गफ़ार खान ओठे जहिड़े शैतान उठ खे कुते जीअं चठ में खाइण ते मजबूर करे छॾियो हो। उन वक़्तु त ओठे जहिड़े शैतान उठ नेक बणिजी करे माण्हुनि में वॾो अमन पियो फैलाए त मां नेक बणिजी वियो आहियां, गुनाहनि जा कम छॾे ॾिना अथसि। पर ख़बर न हुई त ही गुनाहनि जा कम त पंहिंजी जाइ ते पर हाणे बेगरताई वारा लक्षण बि ज़ाहिर करे ॾिनसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े शैतान उठ बेगरताई वारा लक्षण ज़ाहिर करे ॾिना। पहिरियां रबन जे भाउ राणे खे अकेलो ऐं हीणो करे बेदर्दीअ सां 8 ॼणनि घुटा ॾेई मारे छॾियो, जंहिंमें सभ खां वधीक हथ ओठे जहिड़े शैतान उठ जो रहियो। कमीने कमाल खान जी एतिरी त जूता पालिश में हुन महारत हासिल कई जो ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े शैतान उठ रबन जे घर सां वॾी दुश्मनी खणी छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर रबन ओठे जो छा बिगाड़ियो हुयो? ओठे जो कहिड़ो पाव पलांद रहियल हो रबन वीचारे ॾे? रबन खे ॼार में फासाए कमाल खान जी चाल जीअं ओठे जहिड़े शैतान उठ बि चाल खेॾी ऐं रबन खे उन चाल में फासाए छॾियो ऐं रबन जी पुठीअ ते वार करे ओठे जहिड़े शैतान उठ पंहिंजी बेगरताई वारो सबूत ऐं लक्षण ज़ाहिर करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा रईस गफ़ार खान ऐं वारिस खान रबन जे घर जी हिफ़ाज़त करण में अहम किरदारु अदा कंदा या न? चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन खे बि रब रखंदो, इंशाअल्लाह रबन मौत जे मुंहं मां बची वेंदो। कमीने कमाल खान जूं गोलियूं हुजनि या ओठे जहिड़े शैतान उठ जा राखिड लांचर जा तोहफ़, पर रबन जी हयाती जेकॾहिं बतल आहे त रबन बची वेंदो। रबन जॾहिं बची वियो त ओठे जहिड़े शैतान उठ खे नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में ईअं नचाईंदो जीअं कंहिं भोली खे नचाइबो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में असां त सम्झूं पिया सिर्फ़ु कमीनो कमाल खान ई शैतानीअ वारा किरदार करे पियो, पर कंहिंखे इहा ख़बर ई कान हुई त ज़हर ज़िंदगी ड्रामे में हिकु वॾो शैतान ओठे जहिड़ो उठ आहे जंहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॻोठ वारनि सां वॾियूं दुश्मनियूं खणी वरितियूं। आचर जो भाउ दिलावर मारे छॾियो ऐं उन खां पोइ ओठे जहिड़े शैतान उठ राणे खे बेदर्दीअ सां क़तल कयो ऐं रबन खे पुठीअ तां वार करे हुन बेगरताईअ वारा लक्षण ज़ाहिर करे छॾिया। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल खान ओठे जहिड़े शैतान उठ खे ज़ंजीरूं पाराए क़ैद करे रखियो ऐं कुते जे चठ में खाइण ते मजबूर करे छॾियो। उहे ॾींहं शायदि ओठे जहिड़े शैतान उठ खां विसरी विया आहिनि, पर चवंदा आहिनि त असल से ख़ता नहीं होती, बेनसल से वफ़ा नहीं होती। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे बि शायदि अहिड़ो ई पंहिंजो किरदारु ज़ाहिर करे छॾियो। ओठे जहिड़े शैतान उठ कमीने कमाल खान जूं उहे सभई ॻाल्हियूं, उहे सभई ज़ुल्म विसारे छॾिया जेके कमाल खान क़ैद में ओठे जे मथां कया हुआ, जंहिं क़ैद में ओठे जो भाउ कुर्बान भी मारे वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा ओठे खे उहो सीन यादि नाहे जो कमीने कमाल खान ओठे जी भेण कुलसूम खे ब्लैकमेल करे पंहिंजी शैतानी चाल में फासाए करे घरां भॼण ते मजबूर कयो। उन खां पोइ हुन खे एॾो टॉर्चर कयो जो हुन हालार जहिड़े मिसकीन माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हणी छॾिया ऐं वक़्तु अहिड़ो रहियो जो रईस गफ़ार खान हालार सां ई कुलसूम जी शादी कराए छॾी। पर पोइ बि कमीनो कमाल खान जो हाव थधो कोन थियो। कमीने कमाल खान पंहिंजी दुश्मनी
निभाइण जी ख़ातिर ओठे जी भेण कुलसूम खे वरी टीहर इस्तेमालु कयो ऐं हालार खे ज़हर ॾेई माराइण में बि मेन किरदारु अदा कयो। उन खां पोइ बि कमाल ख़ान जो हाउ थधो कोन थियो। कुलसूम खे घरां भॼाइण में कमाल ख़ान जा वॾा हथ हुया। कमाल ख़ान कुलसूम खे भॼाए करे खैरू जे हथां कुलसूम खे माराइण जी शैतानी चाल बि खेॾी, पर अफ़सोस जो खैरू वीचारो इंसानियत जो हिकु नेक इंसान ज़ाहिर थी पियो, जंहिं कुलसूम खे पनाह ॾिनी पंहिंजे घर में ऐं उन खां पोइ कुलसूम सां शादी करे छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान ओठे सां वॾियूं दुश्मनियूं कयूं आहिनि, पर उन खां पोइ बि असल से ख़ता नहीं होती, कम नस्ल से वफ़ा नहीं होती। चवंदा आहिनि त कुते जो पुछ जेकॾहिं हुके जे नड़ में विधो वञे त 100 साल खां पोइ बि हू टेड़े जो टेड़ो हूंदो आहे। ओठे जहिड़ा किरदार जेकॾहिं उन्हनि जे मथां को वॾेरो एॾा वॾा ज़ुल्म करे कुते जे चठ में खाइण ते मजबूर करे, उन खां पोइ बि ओठे जहिड़ा शैतान उठ किरदार जेके आहिनि त पोइ बि उन्हनि माण्हुनि जे पुठियां हूंदा आहिनि। उन्हनि जे पुछ में हथु विझी करे जेॾां हू भॼंदा आहिनि, हे बि उन्हनि जे कढ हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी चापलूसी ऐं सनी करण में तमामु वॾो अहम किरदारु अदा कंदा आहिनि। चवंदा जेकॾहिं उन्हनि खे हुकुम कंहिं हिकु शइ जो मिलंदो आहे त हू 2 शइ करे ॾेखारींदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रॿनि खे मारण जो हुकुम कमाल ख़ान त कोन ॾिनो, न ई वरी कमाल ख़ान राणे खे घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल करण जो ओठे खे हुकुम ॾिनो हो, पर ओठे जी अलाए त कहिड़ी दुश्मनी हुई इन ॿिन्ही भाइरनि सां जो ही ओठे जहिड़ो शैतान उठ पंहिंजी शैतानी चाल में अंदर में हिकु साड़ हसद रखी करे हिननि वीचारनि सां ज़ुल्म मथां ज़ुल्म कंदो आयो। ओठे जहिड़ो किरदारु कॾहिं वारिस ख़ान सां सचाई कोन कंदो। वारिस जेको हिन वक़्तु इंसानियत ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं करे पियो, ग़रीबनि जो हमदर्द ऐं ॻोठ में अमन जूं ॻाल्हियूं करे पियो, उन सां बि ओठे जहिड़ो शैतान उठ का चङाई कोन कंदो। हूअं त असां ज़हर ज़िंदगी ड्रामे में सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान ई चवंदा रहियासीं त कमाल ख़ान हीअं करे छॾियो, कमाल ख़ान हीअं करे छॾियो, पर हिननि पोयनि 20 किस्तुनि खां वठी जॾहिं खां राणे जो क़तल थियो आहे, दिलावर जो क़तल थियो आहे, उन खां पोइ मुसलसल ओठे जो किरदारु एतिरो कमीनो ज़ाहिर थी पियो आहे जो ओठे जे साम्हूं कमाल ख़ान हिकु नेक इंसान ज़ाहिर पियो थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीने कैफ़ किरदारु पाण ॾे हिकु लक़ब ॾेई छॾियो त कमाल ख़ान कमीनो घटि आहे, पर ओठे जहिड़ो शैतान उठ कमीननि जो सरदार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीननि जे सरदार वीचारे रॿनि खे मौत जे मुंहं में मोकिले छॾियो। हाणे रॿनि जे घर जो छा थींदो, रॿनि जी मीरा जो छा थींदो, रॿनि जे भेण पठाणी जेका कमाल ख़ान जी कैद में हुई आख़िर उन्ही जो छा थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर थींदो त थींदो छा रॿनि मौत जे मुंहं खां बची वेंदो या न, अव्हां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। इनशाला रॿनि कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ जी चाल में हलायल गोलियुनि जे हंबार मां इनशाला ज़रूरु मौत जे मुंहं मां निकिरी ईंदो ऐं मोटी अची हिननि कमीननि खे नेस ताईं नाबूद करण में कामयाबु थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत थींदो, अमन ऐं अमान ईंदो तॾहिं जॾहिं ही 2 कैफ़ कमीननि जा सरदार मरी वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। ऐं हालार खे ज़हर ॾेई माराइण में बि मेन किरदारु अदा कयो। उन खां पोइ बि कमाल ख़ान जो हाउ थधो कोन थियो। कुलसूम खे घरां भॼाइण में कमाल ख़ान जा वॾा हथ हुया। कमाल ख़ान कुलसूम खे भॼाए करे खैरू जे हथां कुलसूम खे माराइण जी शैतानी चाल बि खेॾी, पर अफ़सोस जो खैरू वीचारो इंसानियत जो हिकु नेक इंसान ज़ाहिर थी पियो, जंहिं कुलसूम खे पनाह ॾिनी पंहिंजे घर में ऐं उन खां पोइ कुलसूम सां शादी करे छॾी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान ओठे सां वॾियूं दुश्मनियूं कयूं आहिनि, पर उन खां पोइ बि असल से ख़ता नहीं होती, कम नस्ल से वफ़ा नहीं होती। चवंदा आहिनि त
कुते जो पुछ जेकॾहिं हुके जे नड़ में विधो वञे त 100 साल खां पोइ बि हू टेड़े जो टेड़ो हूंदो आहे। ओठे जहिड़ा किरदार जेकॾहिं उन्हनि जे मथां को वॾेरो एॾा वॾा ज़ुल्म करे कुते जे चठ में खाइण ते मजबूर करे उनखां पोइ बि ओठे जहिड़ा शैतान उठ किरदार जेके आहिनि त पोइ बि उन्हनि माण्हुनि जे पुठियां हूंदा आहिनि। उन्हनि जे पुछ में हथु विझी करे जेॾां हू भॼंदा आहिनि हे बि उन्हनि जे कढ हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी चापलूसी ऐं सनी करण में तमामु वॾो अहम किरदारु अदा कंदा आहिनि। चवंदा जेकॾहिं उन्हनि खे हुकुम कंहिं हिकु शइ जो मिलंदो आहे त हू 2 शइ करे ॾेखारींदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि खे मारण जो हुकुम कमाल ख़ान त कोन ॾिनो, न ई वरी कमाल ख़ान राणे खे घुटा ॾेई बेदर्दीअ सां क़तल करण जो ओठे खे हुकुम ॾिनो हो। पर ओठे जी अलाए त कहिड़ी दुश्मनी हुई इन ॿिन्ही भाइरनि सां जो ही ओठे जहिड़ो शैतान उठ पंहिंजी शैतानी चाल में अंदर में हिकु साड़ हसद रखी करे हिननि वीचारनि सां ज़ुल्म मथां ज़ुल्म कंदो आयो। ओठे जहिड़ो किरदारु कॾहिं वारिस ख़ान सां सचाई कोन कंदो। वारिस जेको हिन वक़्तु इंसानियत ऐं इंसाफ़ जूं ॻाल्हियूं करे पियो, ग़रीबनि जो हमदर्द ऐं ॻोठ में अमन जूं ॻाल्हियूं करे पियो, उन सां बि ओठ जहिड़ो शैतान उठ का चङाई कोन कंदो। हूअं त असां ज़हर ज़िंदगी ड्रामे में सिर्फ़ु कमीनो कमाल ख़ान ई चवंदा रहियासीं त कमाल ख़ान हीअं करे छॾियो, कमाल ख़ान हीअं करे छॾियो, पर हिननि पोयनि 20 किस्तुनि खां वठी जॾहिं खां राणे जो क़तलु थियो आहे, दिलावर जो क़तलु थियो आहे, उनखां पोइ मुसलसल ओठे जो किरदारु एतिरो कमीनो ज़ाहिर थी पियो आहे जो ओठे जे साम्हूं कमाल ख़ान हिकु नेक इंसानु ज़ाहिर पियो थिए। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीने कैफ़ किरदारु पाण ॾे हिकु लक़ब ॾेई छॾियो त कमाल ख़ान कमीनो घटि आहे पर ओठे जहिड़ो शैतान उठ कमीननि जो सरदार आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठे जहिड़े कमीननि जे सरदार वीचारे रबनि खे मौत जे मुंहं में मोकिले छॾियो। हाणे रबनि जे घर जो छा थींदो, रबनि जी मीरा जो छा थींदो, रबनि जे भेण पठाणी जेका कमाल ख़ान जी क़ैद में हुई आख़िर उन्ही जो छा थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर थींदो त थींदो छा रबनि मौत जे मुंहं खां बची वेंदो या न? अव्हां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। चवंदा आहिनि त जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। इनशाला रबनि कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ जी चाल में हलायल गोलियुनि जे हंबार मां इनशाला ज़रूरु मौत जे मुंहं मां निकिरी ईंदो ऐं मोटी अची इन्हनि कमीननि खे नेस ताईं नाबूद करण में कामयाबु थी वेंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जो अंत थींदो, अमन ऐं अमान ईंदो तॾहिं जॾहिं ही 2 कैफ़ कमीननि जा सरदार मरी वेंदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी HD TV खे। रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।